भाई साहब उन्हीं सां गॾोगॾु स्टेज ते वेठल मौजूद मेहमान पंडाल में वेठल मुंहिंजा जिगर जान मुझे इन इतिहाद जा रूह रवां ई समझो त नज़र भी आयो, ताक़त भी आयो ऐं अल्लाह जी महिरबानी सां रोशनी भी आयो। सभिनी महिरबानी खे सलाम। जीअं त अॼु जो प्रोग्राम योम तासीस के नाले सां आहे। 6 साल पूरो थी चुको आहे। पाकिस्तान ख़ासि करे इताद वजूद में आयो। बरादरी के राजन के पाण में हिक करण, अमन मोहब्बत इंसानियत जो दर्स ॾियण, पंहिंजे नस्ल में, पंहिंजे कबीले में, पंहिंजे खानदान में तालीम ऐं तरक्की, खल्के खुदा जी खिदमत इहो दर्स खणी पाकिस्तान ख़ासि करे इताद वजूद में आयो। पर जीअं जीअं साल गुज़रनि पिया असां में इतिहाद ऐं ॿधी त वधे पई, पर ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं बि वधंदियूं अचनि। यकीन ॼाणो अॼु जो ॾींहुं सम्झ में नथो अचे त छा ॻाल्हाइजे, कहिड़े मौजूद ते ॻाल्हाइजे, छो त जंहिं तरीक़े सां असांजे बिरादरी खे इम्तिहान में विधो वियो आहे, जंहिं तरीक़े सां असांखे चैलेंजिस दरपेश आहिनि, छो त असां चाहियूं था अमन मोहब्बत भाईचारो ऐं इंसानियत जी वाट वठी पंहिंजे नस्ल खे हिकु रोशन राह ॾेखारियूं। पर जीअं त हिते जेको ज़ालिमाणो निज़ाम आहे सिंध जे अंदरि, जंहिं तरीक़े सां जागीरदारी निज़ाम, सरदारी निज़ाम, रियासती निज़ाम, दहशतगर्दी निज़ाम ऐं उन्ही खां पोइ हाणे रियासत जे धरती धणियुनि खे जंहिं तरीक़े सां लताड़ीनि पिया, जंहिं तरीक़े सां असांजा गाभरू नौजवान रोडनि रस्तनि ते शहीद कया पिया वञनि, इहो हाणे असांजे सफ़र जो इम्तिहान आहे। असां सफ़र कयूं या प्लान कयूं या पंहिंजे वजूद खे बचायूं, इहो हिन वक़्त असां ॿिनि राहनि ते आहियूं। असांखे हिकु रस्तो वठणो पवंदो, असांखे हाणे फ़ैसिलो करणो पवंदो त या हिन ज़ालिमाणे निज़ाम